भली को दुखाए दिल दुआऊं कदासी दाह पंहिंजे दिल जी मौला तो के ॾींदासी दाह पंहिंजे दिल जी मौला तो के ॾींदासी माझीअ मां बि अड़जी विया हूं रोज़ हेॾे भॻो बीठो आहे अदा हल त हिनखे मेहूं तड़े ॾियूं इहो बाजी बि पाण खे हले छा थो सम्झे हल अच मूंसां तोखे केतिरा चक्कर चयो आहे मींहुं हेॾे काहे नहीं थो करे पुट तव्हांजी ज़मीन ख़ाली पियल आहे कहिड़ो वरी मां तव्हांजो फसल पियो भेलायां हाणे छॾ जान त मेहूं कढ कढी तो मींहुं या पाण डंडा हणी मेहन खे डोड़ायूं कढी थो वञा पुट नाराज़ न थियो ओ बाबा बाबा साजरी मेहूं काहे वेंदे छा न बा ओ हुन तरफ़ पियो वञा बा बाबा हिते कंडा न आहिनि हिते ई जलेबियन बीठी सर चरनि पुट चयुमि त हुन तरफ़ वञा थो बाबा अजायो मेहुनि खे थाबो न ॾे वरी काहे वेंदे शाख जी हुन भर अचण वञण में सिज लही वेंदी हिते ई बीहण ॾीन अबा हिते अजू मजू नाराज़ था थियनि चवनि था मेहूं कढ न त असां तड़े ॾींदासीं अजू ऐं बजू मुड़ुस माण्हू थी विया आहिनि जो असांजूं मेहुनि खे था तड़नि पुट हुननि जी ज़मीन आहे उन्हनि जे पीउ जी ज़मीन आहे बाबा कहिड़े किताब में लिखियल आहे त ख़ाली ज़मीन में मेहूं न चारियो बाबा तूं घर हल मां मेहूं चारिया अचां थो पर पुट अजायो दिल तो चङो न आहे बाबा मां चयमि न तूं घर हल हाणे ख़ाली ज़मीन त छा उन्हनि जे बीठल फसल में मां मेहूं थो चारियां बाबा जे अजू ऐं मजू मुंहिंजूं मेहूं तड़ियूं त मुंहिंजो बि तोसां मुड़ुसाणो वाइदो आहे त पोइ ॻोठ मां लॾो पटे हलंदासीं पोइ नाहे असांखे हिन ॻोठ में रहण जो को बि हक़ बाबा किथे को नुक़सान न थी पवे छॾ ज़िद खे अच त हलूं मुहांडरा ॾिसी अजू ऐं मजूअ जा नुक़सान कंदा पर पुट बाबा मां ज़बान सां उन्हनि खे हिकु लफ़्ज़ बि न चवंदुसि जे उन्हनि हिम्मत सारे मेहूं तड़ियूं न त मेहूं काहे मां घर ईंदुसि ऐं रातो रात लॾो पटे हलिया हलंदासीं चङो बाबा अलाह ख़ैर कंदी तूं हल घर बाबा मीर जूं ॾींहों ॾींहुं मन मस्तियूं वधंदी थियूं वञनि जेकॾहिं तव्हांजा इहे हाल रहिया त हू ज़मीन त छा पर तव्हांजो दर बि टपी ईंदो पुट जे मीर वारनि खे मात ॾियणी अथव त कानूनी तरह सां विढ़ो बाक़ी झेड़े झटे में हू असांखां ॾाढा आहिनि बाबा हथ असांजा बि न आहिनि ॿधल हथ ॿधल न हुया ई त ख़ाली छो मोटी आया उते न ढेर कयोसा बाबा सुभाणे हाज़िरी आहे अलाह कंदो उन्हनि खे सज़ा अची वेंदी वकील बि इहा ॻाल्हि कई
त घटि में घटि 7 साल सज़ा लॻंदसि जेकॾहिं शायदियूं न मटियूं त। अदा शायदियूं त पकियूं आहिनि, केरु शायदियूं मटाईंदो? उन ॾींहुं जेका रजब ते का कयाऊं, मूंखे शक आहे त रजब न दा न, रजब सां पाण मिलियो आहियां, रजब खे अञा वधीक पाण कावड़ा। पुट जेकॾहिं मीर खे सज़ा अची वई त हुन जा पोयां ॿाहिरि कुझु बि न आहिनि। हू वॾेरे जे हिकिड़े थोॾे सां ॻोठु छॾियूं हलिया वेंदा ऐं ॻोठु मथां ॾमर लही पवंदो। बाबा ख़ुदा कंदो त सुभाणे मीर खे सज़ा अची वेंदी। हा बाबा, वकील बि इहा ॻाल्हि पे कई त हिन हाज़िरी ते न त ॿी हाज़िरी ते मीर खे सज़ा लॻे ई लॻे। केस हाणे घणो हली चुको आहे। सब्र खां कमु वठो पुट, अलाह कंदो त उनखे पंहिंजे कीअ जी सज़ा ज़रूरु मिलंदी। देख मीराज सवेर पहुची आए अदा ग़रीब माण्हू आहियूं, ड्रिजूं था किथे हाज़िरी न घुसी वञे। मां सम्झां थो तव्हांजो 3 नंबर आहे। ठीकु आहे, मां हुते ॿाहिरि वियां थो, सॾु थींदो त मां हाज़िर थींदुसि। हा हा बेफ़िक्र रहो। चङो, पोइ मां हुते वियां थो। हा भले। मीर अलाए केॾी में रहंदो, जे सूबेदार ॾिसी वरितो त असुलु सॼे शहर में टोड़ाईंदो। कपिड़ा कपिड़ा अचे वठो, कंदे काॾे? यार हिन ॻाल्हि खे तूं छॾ, मटाईंदुसि 2 मिंट ते बीह। जल्दी अच, बस निकरण जी कर। अलाए बदिराईंदे अलाए माराईंदे, पर खानू जो यारनि मथां सिर कुर्बान आहे। हल